मुंहिंजा यूट्यूब साथियों में तव्हां ख़ुशि बांधो साथियो ॿियो दुनिया जहान यूट्यूब ते ॾिसंदो सर्च कंदड़ उनते ॾाढो हीअ किताब आहिनि किताब कुझु बि न आहिनि छो त किताब ॾाढो ख़ुश्क मौज़ू आहिनि हर कंहिंजे वस जी ॻाल्हि कोन्हे असां जॾहिं इल्मु वठंदा आहियूं असां जेके स्कूल में वेंदा आहियूं निसाब किताब पढ़ंदा आहियूं त बि असांखे दिमाग़ु ख़ुश्क चकराइबो आहे पर हीअ किताब त आहिनि पर साथियो हिकिड़ी ॻाल्हि यादि रहे हिकु किताब पढ़ंदा तव्हां 1000 किलोमीटर तइ कंद जो सफ़रु ॼण तइ कंदो 10 किताब पढ़ंदो 10,000 किलोमीटर मील जो सफ़रु तइ कंदो किताब असांखे वॾो जान थो रखे असांखे किताब हक़ीक़ी इंसान था बणाइनि तारीख़ जी मालूमात था ॾियनि अहम मालूमात हीअ ॿई किताब बि अहम शख़्सियतूं अमर शख़्सियतूं जंहिं पंहिंजे क़ौम पंहिंजे माण्हुनि पंहिंजे वतन पंहिंजे सिंध पंहिंजी धरती पंहिंजे माण्हुनि जे लाइ अहम किरदारु अदा कयो अंदरि जिनी अधु टंडो बहावल वारो वाक़ियो माई जिंदो जी जदोजहद ताज़ो आहे कंहिंखे ॻुझी कोन्हे अमर रूपलो कोहली अंग्रेज़ सरकार ख़िलाफ़ु कालू जहर जो अमर कालू जहर जो सरवाण जेका अंग्रेज़ सरकार ख़िलाफ़ु जदोजहद कई विढ़ियो ऐं पंहिंजो अमर किरदारु अदा कयो जो अमर किरदारु कालू जहर जो जंहिं पंहिंजे क़ौम पंहिंजे माण्हुनि पंहिंजे वतन लाइ अंग्रेज़ सरकार सां मुआदो टिकायो ही उहे किताब आहिनि जेके तारीख़ में हमेशह अमर रहंदा जेसीं ताईं को वतन क़ौम माण्हू हूंदो हीअ किताब हूंदा धरती हूंदी किताब हूंदा हिन जो क़दुरु हूंदो हिन जो किरदारु हूंदो हिन जो नाव हूंदो ॿई ॿिन्ही जी जदोजहद माण्हू जॾहिं पंहिंजे पेरनि ते पुख़्तो थी बीहे थो त दुनिया जी का ताक़त जेको आहे तव्हांखे नथी झुकाए सघे पर शर्त इहो आहे तव्हां पाण बीहो वीडियो जो आगाज़ करण अॻु में चैनल खे सब्सक्राइब वीडियो खे लाइक कमेंट कंदा त मुंहिंजी चङाई थी वेंदी तव्हांजो कुझु न थींदो सो किताबु आहे अंदरि जिनी अधु टंडो बहावल वारो वाक़ियो माई जिंदो जी जदोजहद शम्स जाफ़रानी सां ई लिखियो आहे किताबु हीअ जो तारीख़ राह में मारे गए ही जेके वाक़े में शहीद कया विया मारिया विया उन्हनि जो जेको आहे सो आहे किताबु मार्केट में अञा ताईं मौजूदु आहे पर ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे त पढ़ंदड़ कोन्हनि हीअ किताबु 2020 में 4 साल थी विया आहिनि पर अञा ताईं पियो आहे त माना असां पढ़ंदड़ जेको आहे सो अञा परियां वेड़ी छॾनि खां उन नओं बेगुनाह मास में वठण खे जेके बकौल फैज़ तारीख़ राह में मारे गए उन ॿिनि न्याणियुनि ज़बुल हाकिमज़ादे जे इंसाफ़ हुन जे आज़म में मायूस थी पंहिंजी ज़िंदगी क़ुर्बान करे अमा जिंदो खे न ॾिठो ॾींहुं न राति न ऊन्हारो न सिफ़ हिकु मसइले लाइ पाण पतो संद बचनि जे कातलनि खे सज़ा अचे सो हीअ किताब ते राया आहिनि हीअ जेको आहे सो प्रेस जा चूंड तर्ज़िया हीअ जेके सो साहेड़ियो आहे किताब शम्स जाफ़रानी हीअ तव्हांजी ॾाढो आहिनि सभु शयूं ऐं हिन में हिकिड़ी शइ ॾाढी भली आहे त हिन में असांजे शम्स जाफ़रानी तारीख़ी रिकॉर्ड जेको आहे सो फ़ोटो जे ज़रिए ॾिनो आहे हीअ हिन फुटेज जे अंदरि जावेद ख़ासि अली कंडू ख़ासि अली ऐं हमलो कुली बहादुर खां चांडियो मंठा चांडियो हाजी अकरम चांडियो धणी बख़्श बबर शफ़ी मोहम्मद बुरगड़ी गुलाम मुस्तफ़ा बिरोई टंडो बाबा खे अगवा करे बेदर सां मारिजी वियल ॻोठाणा ऐं हीअ उन्हनि जेके सो नंढे भाउ कब्रस्तान जो ॾेख जिते दफ़न आहिनि टंडे भाउ वाक़े जे ज़ख़्मी थियल बचे उस्मान ख़ासि केली हीअ जेको उन टाइम जा वाक़िया हीअ फोटे जी सूरत में ऐं हीअ फत जेके ॻोठ जा रईस हीअ टंडो भाउ ज़मीन हकी वाज़ औरतूं मसमा समी मसमात जादो ऐं हीअ अख़बार जी कवरेज उन टाइम जी जेका वाक़े जी जेका हुई सान्हा जाम शोरो हीअ उन वाक़े जो आहिनि हीअ मामर किरदारु माई जिंदो सोन अख में अखंदड़ लेखकार जिंदो तुंहिंजी कहाणी ओ राणी ओ सिंधियाणी अमदाद हुसैनी सोन अखर में लिखंदा लेखक जिंदो तुंहिंजी कहाणी ओ राणी ओ सिंधियाणी सलाम जदोजहद खे ऐं हीअ शम्स जाफ़रानी जेको मनी मिलियो उते माई जिंदो सां कचहरी कई हाल वाल वरिता वाक़िया तफ़सील फोटेज वरिता हीअ जेके आहिनि सो 8 किरदार जेके शहीद कया विया वाक़े में तस्वीरूं घणियूं कोन थो ॾेखारियां छो त कम्यूनिटी गाइडलाइन जे करे हीअ बि कोन थो ॾेखारे सघां सिर्फ़ु तव्हां हीअ पढ़ाए सघां थो टंडो भाउ वाक़े ॿिए ॾींहं ते संजय दौर तयारु वज़ीर नवाज़ शरीफ़ खे हथियार ॾेखारिया जेके हीअ तव्हांजे साम्हूं ऐं हीअ जेको आहे सो मसमाद हाकिमज़ादे मुस्माद ज़बल निसार जंहिं पाण खे
जेको आहे सो ही कम्यूनिटी गाइडलाइन जे करे साथियो स्ट्राइक जे बचण जे करे मां नथो ॾेखारणु चाहियां। ही जेके आहिनि सो वाक़िया आहिनि जेके तव्हांजे साम्हूं माई जिंदो 2 ॼणनि जे बाहि में सड़ण जी ख़बर, अॼु माई जिंदो जी हालति, ही जेके आहिनि सो सिर्फ़ु तव्हांखे पढ़ाए सघां थो। बाक़ी हिन जे लाइ मां तव्हांजो का माफ़ु कजो, ही तव्हांजा आॾो आहिनि। सभु कुझु किताब किरदारु अहम किरदारु भलो किताब पढ़णु चाहियो वठणु चाहियो मार्केट में हीअ आहे अमर रूपलो कुली जेको आहे सो नसीर मिर्ज़ा लिखे थो पढ़ां तव्हांजे साम्हूं। अमर रूपले बाद पहिरीं तर्री जेका मूं पढ़ी उहा मूं कथा कारी बाबा जे उनवान कानून जो क़ैदी ने हिकु पथरा में लिखियलु हो कहार कर्नल तरूर जेको थर में पॉलिटिकल एजेंट हो सूर्य सफ़ रूपलो कोल जे ॿिन्ही हथ तिरनि खे ॾीआ बणाए ढकण ते हुन विझी कप वारी वटि रोशन करे पुछियसि त केरु ऐं तुंहिंजो पुष्ट पनाह तॾहिं मुड़ी पिया ॾिसी ऊची ॻाल्हि वणाए हुयसि त मुंहिंजो पुष्ट पनाह कारूंझर जबल आहे। ऐं उन वक़्तु अया साहिब जे लफ़्ज़नि में ॼण चवंदो हुयो तूं मुंहिंजी फाही खे चाणींदे मां तोखां तूं मूंखे फाही चाणींदे मां तोखां मुंहुं न मरणो हा गुंजार कंदी जा मूंखे पोइ तुंहिंजी जिंदड़ी जो मां झरणो हा न बसि नंग जिनी कंधार करदा रूपले कूली जंहिं कुंभार खे ॻोठ अंदरि पिता सामते माता केसर बाई जे हंज में अखियूं खोलियूं हुयूं। असांजे दीदा वारे कलमकार प्यारे वीर जी उन सूर्य सरे जी ज़ात हयात सूर्य वारे कारनामनि जो ज़िक्र त दिलि खोले हिन पुस्तक पूरी जानकारी सां कयो आहे। पर रूपले जे जोफ़िर खां फिरंदड़ हक़ी जा कई मोड़ मुड़ंदे नगर पारे कुलियुनि जा पेरा खणंदे ॼण पूरे थर जे डिज़र्ट जी कहाणी पंहिंजे रावंदा वारी मिठाई भरी नसरे असांखे ॿुधाईंदो वियो आहे। ग्रेट त बसि बेगटाइप ते पुॼाइण ते हिते ॿियो छा लिखां सवाइ उनजे त धना गाम जा समाज सुधार जवान सणा कलमकार प्यारा वीर जी शबीरा वाली सरकार शेरा वाली सरकार याने दुर्गा मैया जी चूड़ियूं मंदर वारे कलश जीअं उताह सदा तजला ॾींदड़ अहिड़े अमर किताब लिखंदे सभु कामनाऊं दोस्त लख लख ॿधायूं भा। सो ही किताब मार्केट में मौजूदु आहे वठणु चाहियो ही दारियो कॉल फ़ोन नंबर आहे तव्हांजे साम्हूं। ही जेके सो वीर जी कुली जेके कलम खयो आहे जंहिंमां ॿियो हिन में कुझु फोटेज आहिनि तव्हांखे मां ॾेखारे सघां। ही अमर रूपले कुली जो ॻोठु कुंभारी ऐं उपले कोली अबाणे ॻोठु कुंभारी घर जे वेझो अमर रूपले कुली जो यादगार उहो खूह जिते रूपले खे गिरफ़्तार कयो वियो। कारूंझर जो मशहूरु गोधर धोंदवी जंहिं कप ते अमर रूपले खे फांसी ॾिनी वई। नंगर पार्क शहर जे ॾखण में गोधड़े नदी जे किनारे ते अमर रूपले कुली खे फांसी ॾियण हंध खे सिंध हुकूमत पारां जोड़ियल यादगार सिंध हुकूमत पारां अमर रूपले कुली जो जोड़ायल मुजस्मो। ही जेको आहे सो कुझु माग मकान रूपले कुली जे हवाले खां जेके मशहूरु आहिनि। ही कारूंझर ही जेको आहे सो सरकार हुकूमत सिंध पारां रूपली कोली जे नाले सां मनसूब कयल रूपलो कोली मोटल ऐं हीअ जनरल थ्रोत जंहिं रूपले खे फाही ॾिनी। सो साथियो वीडियो वॾी थी वई आहे। ही किताब अमर किरदार सभु तव्हांजे साम्हूं वठणु चाहियो पढ़णु चाहियो सभु शइ तव्हांजे साम्हूं आहे। न त राज जा रण आहियो अलाए छा पिया था पढ़ो ॾिसो। सो वेंदे वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा त तव्हांजा लख लाइक थींदा। सदाईं गॾु साथियो वरी ईंदड़ वीडियो सां गॾु।